नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ त भक्ति में चवंदा आहिनि हाँ चढ़े त चाचे वैकुंठ रस, हाँ गिरे त चकनाचूर। हाँ त इन जो छा मीनिंग है? हाँ ॾिसो, ये जो कहावत आहे न, ये हाणे जे लाइ ई सूट थी थिए। अच्छा। हाणे ही कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे। वैकुंठ मतलब सतयुग। हाँ। त सतयुग में वञण जी तैयारी आत्मा हिन कलयुग जे अंत सतयुग जे आदि समय में ही कंदी आहे। कराइण वारो केरु आहे? निराकार परमात्मा। अच्छा। जॾहिं जेकी आत्मा ये निश्चय करे छॾंदी आहे न कि बरोबर मूंखे हाणे परमात्मा वैकुंठ जे लाइ तैयार थो करे, वैकुंठ में वञण जे लाइ पढ़ाई थो पढ़ाए, हुनजे लाइ जेकी भी धारणा आदि तो चए, जेकी भी मत मूंखे तो ॾे, मूंखे उन अनुसार हलणो आहे, तॾहिं मां वैकुंठ में वञी सघंदो आहियां। वैकुंठ अर्थात जाते देवी देवता रहनि। अच्छा। तो देवी देवता अर्थात शुद्ध पवित्र। उन्हनि जी आत्मा भी शुद्ध हूंदी त उन्हनि जो शरीर भी शुद्ध हूंदो। शरीर कीअं शुद्ध हूंदो? सनानु पाणी वारो शुद्ध न, उन्हनि जो शरीर भी विकारनि सां न पैदा थींदो, योग बल सां पैदा थींदो। अच्छा। त अहिड़ी योग बल सां ॿार पैदा थियनि, उनजे लाइ पहिरियों आत्मा में शक्ति हुजणी खपे। त उहा शक्ति कॾहिं ईंदी आहे? जॾहिं हाणे आत्मा परमात्मा सां गॾु मिलन मनाईंदी आहे, परमात्मा खे यादि कंदी आहे निराकार रूप में, त आत्मा में एतिरी शक्ति ईंदी अथसि कि वो पंहिंजी शक्ति सां ॿ शक्तियूं मिली करे टे ॿार खे पैदा करनि। त इहे जॾहिं हिन मत ते आत्मायूं हलण लॻी वेंदियूं आहिनि, हाणे खां ई जीअं पंहिंजी पाण पवित्रता जी प्रतिज्ञा रखी करे हिन अंतिम जन्म शक्ति जमा थींदी आहे न, त हिन अगरि पाण खे सतयुगी दुनिया में उच्च पद पाइणो आहे त हिन जन्म पाण खे पवित्र रहणो पवंदो। पवित्र मनसा वाचा कर्मणा त आहे, ॿियो आहे विकार में न वञणु, में भी मुख्य काम विकार हूंदो। त गीता में भी आहे न, काम मां शत्रु। जरूर कुझु हूंदो हिन विकार में, पर माण्हू त चवनि था असां सृष्टि वधाइण लाइ विकार छॾंदासीं त सृष्टि कीअं वधंदी। हाणे परमात्मा जो चवनि मूंखे ये कलयुगी सृष्टि न वधाइणी आहे, मूंखे सतयुगी दुनिया स्थापन करणी आहे, त तव्हां हिकु जन्म हाणे पवित्र रहो। त वो तव्हांजी पवित्रता जी शक्ति सतयुग में योग बल सां ॿार पैदा कराइण में कमु ईंदी। जेका जेका ॿार इहे प्रतिज्ञा करे हलंदा आहिनि त वो वैकुंठ में भी ऊंच पद पाई वेंदा आहिनि। चढ़े त चाके वैकुंठ रस, मतलब वैकुंठ में वञी करे भी हुनजा रस भोगे। भोगदा त सभी, लेकिन जेका ऊंच महाराजा महारानी हूंदा, जिन्हें ज्यादा शक्ति हूंदी, वो ज्यादा रस भोगदा न। ऐं जेका ॿार ये प्रतिज्ञा करे हलणु शुरू कंदा आहिनि कि भई हाणे असां इहो अंतिम जन्म पवित्र रहंदासीं, ऐं हलदे हलदे अगरि विकार में हली विया, किरी पिया, मतलब काम विकार खां हारजी विया, हुननि जी हिकदमि चकनाचूर, मतलब हिकदमि हुते कम पद पाईंदा। दासासी प्रजा हेत जेका हूंदा आहिनि न, कम करण वारा। अच्छा। आत्मा परमात्मा जो ज्ञान समझी करे, परमात्मा जी मत समझी करे, उन सां प्रतिज्ञा करे अगरि वापसि खां हिन विकार खां हारजी वई, मतलब हुन परमात्मा जी मत सुठी तरह पालन न कई, तॾहिं त वापसि विकार में हली वई न। त ये कहावत हाणे जे लाइ उन ॿारनि जे लाइ आहे जेका परमात्मा सां प्रतिज्ञा करे पोइ तोड़ियनि, अर्थात वापसि खां विकार में विया त उन्हनि जी हिकदमि कीर्ति कला थी वई। अच्छा। ऊंच चढ़दे चढ़दे हिकदमि हेठि किरी पिया। अच्छा। जे 5 मंजिल खां माण्हू किरंदो आहे त कीअं चकनाचूर थी वेंदो आहे। अॼुकल्ह त ॾाढी वॾी वॾी बिल्डिंगियूं आहिनि। ईअं ई आत्मा जी हालत थींदी आहे कि आत्मा परमात्मा जी मत ते वञी हथ पकड़े करे सतयुग जो महाराजा महारानी ठहण लाइ पढ़ाई थी पढ़े, पंहिंजे अंदर शक्तियूं थी धारण करे, ऐं ईअं ई अगरि विच में अगरि उहो विकार में वई त सभु शक्ति गुण आदि सभु कलायूं ख़तम थी वेंदियूं।
अच्छा, मतलब ब्रह्मचर्य के पालन करना। हाँ, मतलब ब्रह्मचर्य के पालन करना। अच्छा, ठीक है। ठीक है दीदी। हाँ, थैंक यू।